तो असां कॾहिं ज़माननि खां वठी असां सिंध जूं वसतूं ऐं सिंध जो फैलाव जेको आहे विञाईंदा सुखड़जी जेके हाणे सिंध ते अची बीठा आहियूं, उन सिंध खे जनाब स्पीकर सिंध जा माण्हू पंहिंजी माउ तसवुर कनि था, पंहिंजो महबूब तसवुर कनि था, ऐं महबूबनि खे तव्हां सम्झो था त जेके आशिक हूंदा आहिनि उन्हनि आशिकनि खे दलीलनि सां पचाए कोन सघिबो आहे। इश्क ऐं अक़ीदे जे अॻियां दलील बेमाना आहे। आइन जा खणी केॾा आर्टिकल कोट कयूं असां हिते, त आइन में केतिरा प्रोविजन्स आहिनि। तव्हां यकीन करे छॾियो जेकॾहिं आइन में बि प्रोविजन हुजे हा त सिंध जो फलाणो चपो फलाणो खणण थो चाहे, मूं सिंध जे माण्हू जूं अखियूं ॾिठियूं आहिनि, सिंध जा माण्हू हिकिड़ो इंच बि धरती जो ॾियण लाइ तयारु कोन्हे, कंहिं बि क़ीमत ते ॾियण लाइ तयारु कोन्हे, चाहे आर्टिकल 142 जो प्रोविजन हुजे। आई कोन, हुननि खे प्रोविजन ई कोन्हे, कंहिं बि पूरे सिंध जी ज़मीन खणण जो किथां बि प्रोविजन कोन्हे। उन्हनि खे बहाना करे सिंध जी ज़मीन ते कब्ज़ो करणो आहे। सिंध का यतीमनि जी ज़मीन कोन्हे, सिंध 6 करोड़ माण्हुनि जी नेशन आहे। सिंध 6 करोड़ माण्हुनि जी नेशन आहे। उते माण्हू बसनि था जिन ही मुल्क ठाहियो, जिन हिन असेंबलीअ मां करारदाद पास करे ही मुल्क ठाहियो, पर हू सम्झनि कोन था, छो त हू सम्झ